नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिल करीम। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि व बरकातुहू। राय इस्लाम में तमाम दोस्तन की खुशामदीद। प्यारा दोस्तों, अज बेहतरीन मालूमात खणी तवाजी खिदमत में हाज़िर थियो आयां। यकीनन अवां खे पसंद ईंदी सुही आहे त उहे कहिड़ा कम आहिनि जिन खे करण सां इंसान हलाक थी वेंदो आहे ऐं तरह तरह जी परेशानियुनि, मुश्किलातुनि, बीमारियुनि, वबाउनि में वठिजी वेंदो आहे। जीअं अॼुकल्ह ॾिठो वञे त कोरोना वायरस बि हिकु वबा आहे ऐं जंहिंजे अंदरि काफ़ी मुस्लमान इंसान जेके आहिनि सो मुब्तला आहिनि। त प्यारा दोस्तो, उहे कहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जिन जे करण सां असां हिननि वबाउनि में, परेशानियुनि में ऐं बीमारियुनि में मुब्तला थी वेंदा आहियूं, उन जे मुतालिक़ अवां जी ख़िदमत में अर्ज़ु कंदुसि। पर उन खां अॻु में अवां सां गुज़ारिश आहे त जेकॾहिं अवां असांजो चैनल सब्सक्राइब नाहे कयो त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं गॾोगॾु घंटी जे निशान ते क्लिक कयो तांजो असांजी हर अचण वारी नई मालूमात तव्हां ताईं आसानी सां पहुची सघे। त प्यारा दोस्तो, उहे 6 चीज़ूं जेके अवां जी ख़िदमत में अर्ज़ु कंदुसि। पहिरें नंबर ते कंहिं क़ौम में ऐलानिया यानी सरेआम जॾहिं फ़हाशी ऐं बेहयाई आम थी वेंदी आहे त उन्हनि में ताउन, वबा ऐं मुख़्तलिफ़ अमराज़ पैदा थी वेंदा आहिनि। नंबर 2, तौर में कमी करण सां कहत ईंदो आहे ऐं ज़ालिम हुक्मरान मुसलत कया वेंदा आहिनि। नंबर 3, ज़कात न ॾियण सां बारिश रुकिजी वेंदी आहे, यानी जेका क़ौम ज़कात न ॾींदी आहे उन खां बारिश ख़तम थी वेंदी आहे, यानी उहा क़ौम बारिश खां मारूम थी वेंदी आहे। नंबर 4, अल्लाह पाक ऐं उन जे रसूल सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जिन जो अहद तोड़ण सां दुश्मन खे मुसलत कयो वेंदो आहे, यानी जेका क़ौम अल्लाह पाक ऐं उन जे रसूल सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जिन जे अहद खे, वाइदे खे तोड़ींदी आहे त उन क़ौम ते दुश्मन खे मुसलत कयो वेंदो आहे, यानी उन क़ौम ते दुश्मन ग़ालिब थी वेंदो आहे। नंबर 5, माण्हुनि जे मालनि ते ज़बरदस्ती कब्ज़ो करण जी वजह सां ऐं अल्लाह पाक जे किताब यानी क़ुरान पाक जे मुताबिक़ फ़ैसिलो न करण जी वजह सां माण्हुनि जे दरमियान क़त्ल ग़ारत आम थी वेंदी आहे, क़त्ल ग़ारत ज़्यादा थी वेंदी आहे। नंबर 6, सूदखोरी जी वजह सां ज़िलज़िला ऐं सूरतूं जेके आहिनि सो बिगड़जी वेंदियूं आहिनि। त प्यारा दोस्तो, ही उहे कम आहिनि जिन खे करण सां नुक़सानात ऐं बीमारियूं ऐं तरह तरह जूं मुश्किलातूं अचनि थियूं। अल्लाह पाक असां तव्हां खे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जिन इरशाद फ़रमायो त ए इंसानो, 5 चीज़नि खां बचण जे लाइ 5 कमनि खां बचो। नंबर 1, नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फ़रमायो त जेका क़ौम घटि तोड़ींदी आहे अल्लाह पाक उन्हनि खे महांगाई ऐं फलनि जी कमी में मुब्तला करे छॾींदो आहे। नंबर 2, जेका क़ौम अहद तोड़ींदी आहे यानी वाइदे ख़िलाफ़ी कंदी आहे, अल्लाह पाक उन्हनि ते दुश्मन खे मुसलत करे छॾींदो आहे, यानी उन क़ौम ते दुश्मन ग़ालिब थी वेंदो आहे। ऐं नंबर 3, जेका क़ौम ज़कात न ॾींदी आहे अल्लाह पाक उन क़ौम खां बारिश खे यानी बरसात खे रोके छॾींदो आहे। जेकॾहिं जानवर न हुजनि त उन्हनि खे पाणी जो हिकिड़ो क़तरो बि न मिले। नंबर 4, जंहिं क़ौम में फ़हाशी, बेहयाई आम थी वेंदी आहे अल्लाह पाक उन क़ौम खे ताउन, वबा ऐं तरह तरह जी बीमारियुनि में परेशानियुनि में मुब्तला कंदो आहे ऐं अहिड़ी वबाउनि ऐं बीमारियुनि में मुब्तला करे छॾींदो आहे जेके बीमारियूं पहिरीं माण्हुनि में न हूंदियूं हुयूं। उन जेके अॻु क़ौम गुज़री वियूं उन्हनि में अहिड़ियूं बीमारियूं कोन हुयूं जेके हिन क़ौम खे अल्लाह पाक ॾींदो आहे, जंहिं क़ौम में फ़हाशी ऐं बेहयाई आम थी वेंदी आहे। ऐं नंबर 5, जेका क़ौम क़ुरान पाक जे मुताबिक़ फ़ैसिलो न कंदी आहे अल्लाह पाक उन्हनि खे ज़्यादती ऐं पाण में हिक ॿिए जे ख़ौफ़ में मुब्तला करे छॾींदो आहे, यानी उहा क़ौम हिक ॿिए जे ख़ौफ़ में मुब्तला थी वेंदी आहे। त प्यारा दोस्तो, अल्लाह पाक असां तव्हां खे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अॼु जेकॾहिं ॾिठो वञे त दुनिया जे अंदरि तरह तरह जूं बीमारियूं, परेशानियूं, मुश्किलातूं ऐं जेकॾहिं ज़ालिम हुक्मरान मुसलत थिया आहिनि तॾहिं बि असांजे हथनि जी कमाई आहे। त प्यारा दोस्तो, अॼु मुल्क जे अंदरि, अॼु दुनिया जे अंदरि हर हिकु माण्हू परेशान ऐं बीमारियुनि में मुब्तला नज़र अचे थो। उन जी वजह इहा आहे त अल्लाह पाक उन जे प्यारे महबूब करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जिन जे फ़रमाननि ते अमल कोन पियो कयो वञे, तॾहिं इंसान हर हिकु परेशान नज़र अचे पियो। त प्यारा दोस्तो, अल्लाह पाक असां तव्हां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। ही हुई अॼु जी मालूमात जेका मूं अव्हां जी ख़िदमत में अर्ज़ु कई। वरी नई मालूमात में अव्हां जी ख़िदमत में हाज़िर थींदुसि। तेसीं ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।